अगस्त जे महीने दौरान महांगाई जी शरह में 0.65 सैकड़ो घटिताई रिकॉर्ड थी आहे, जॾहिं त गुज़िरियल महीने इहा शरह 2.99 सैकड़ो ताईं हुई। जुलाई खां अगस्त ताईं महांगाई जी शरह 3.59 सैकड़ो रही। रिपोर्ट मूजिब गुज़िरियल महीने में टमाटनि जी क़ीमत में 19.3 सैकड़ो ऐं बसरनि में 14.46 सैकड़ो वाध थी। हिकु महीने दौरान बेदन जी अघनि में 12.84 सैकड़ो, जॾहिं त मुर्गी 4.16 सैकड़ो महांगी थी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त अस्पतालुनि जूं ख़िदमतूं, तालीम, लॉन्ड्री ऐं डॉक्टरनि जी फीस में पिणु इज़ाफ़ो थियो। साॻिए वक़्तु मेवा 21.16 सैकड़ो ऐं भाॼियूं 18.48 सैकड़ो ताईं सस्तियूं थियूं। इन सां गॾु खंड जी क़ीमत में 5.49 सैकड़ो घटिताई आई, जॾहिं त मोटर फ्यूल, बिजली ऐं ट्रांसपोर्ट जे भाड़नि में घटिताई रिकॉर्ड थी आहे। इदारे मूजिब हफ़्तेवार बुनियाद ते ज़रूरी शयुनि जी क़ीमत में 0.62 सैकड़ो ऐं सालियानी बुनियाद ते 3.5 सैकड़ो वाध थी। गुज़िरियल महीने दौरान 6 ज़रूरी शयुनि जी क़ीमत में घटिताई, 27 में इस्तेहकाम, जॾहिं त 18 शयुनि में रिकॉर्ड वाध थी। महांगियूं थींदड़ शयुनि में टमाटा 14.98 सैकड़ो, अटो 12.11 सैकड़ो, चिकन 3.36 सैकड़ो, आलू 1.52 सैकड़ो, सरसों जो तेल 1.37 सैकड़ो, बेदा 1.03 सैकड़ो, LPG 0.82 सैकड़ो, वड़ो गोश्त 0.81 सैकड़ो, लूसण 0.78 सैकड़ो, ब्रिंडिन लॉन 0.23 सैकड़ो, ॿारनि जी खाद 0.17 सैकड़ो ऐं लॉन्ग कपड़ा 0.11 सैकड़ो महांगो थियो। सस्तियूं थियल शयुनि में दाल माश 0.436 सैकड़ो, दाल मसूर 0.28 सैकड़ो, दाल चना 0.28 सैकड़ो, केलो 0.12 सैकड़ो, 2.5 किलो गेह 0.1 सैकड़ो, बसर ऐं ॿियूं शयूं सस्तियूं थियूं।